पीटीआई चेयरमैन जो ॿियनि ज़रिए आर्मी चीफ ते कातलाणी हमले जी धमकियुनि जो मंसूबो बेनकाब थी वियो आहे। पीटीआई चेयरमैन जनरल आसिम मुनीर ख़िलाफ़ बदनीयती ते ॿधल मुहिम में रुधल आहे। कातलाणी हमले जी धमकी ॾियण लाइ प्रॉक्सीन जे इस्तेमाल जी साज़िश बेनकाब थी चुकी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो ट्वीट चवे थो रियासती इदारनि ते मनसूबाबंदी सां हमला नाकाम थियण खां पोइ हू वाज़े तौर बेचैन आहे। पीटीआई चेयरमैन के इल्म नाहे त उन जी धमकी तशद्दुद ऐं नफ़रत जी सियासत जो वक़्तु ख़त्म थी वियो आहे। अहिड़ियुनि हरकतुनि ज़रिए हू रुगो पाण खे बेनकाब करे रहियो आहे। मुहिम जो बुनियादी मक़सदु ज़ाती मुफ़ाद ऐं इक़्तिदार ते कब्ज़े खे हर शइ ते तरजीह ॾियणु आहे। पाकिस्तानी अवाम ऐं सियासी पार्टियूं आर्मी चीफ ऐं हथियारबंद फ़ौज सां गॾु आहिनि। अमरीका यूक्रेन के नेटो में शमूलियत लाइ जंग जो ख़ात्मो ज़रूरी करार ॾेई छॾियो। फ़िलहाल यूक्रेन नेटो मेंबरशिप लाइ तयारु न आहे। उन लाइ जारी जंग जो ख़ात्मो ज़रूरी आहे। सऊदी अरब ऐं इसराइल विच में लाॻापा मामूल ते अचण में वक़्तु लॻंदो। अमरीकी सदर जो बाइडन जो अमरीकी मीडिया खे इंटरव्यू चयाईं नेटो मेंबरशिप ताईं अमरीका ऐं नेटो इतिहादी आहिनि। रूस ख़िलाफ़ जंग जे ख़ात्मे लाइ यूक्रेनी फ़ौज खे दिफ़ाई मदद ऐं हथियार फ़राहम कंदा रहंदासीं। पीटीआई चेयरमैन इस्लामाबाद जी मुख़्तलिफ़ अदालतुनि में अॼु पेश थींदो। पीटीआई चेयरमैन ख़िलाफ़ दहशतगर्दी टोड़ अदालत में 3 ऐं सेशन अदालत में 8 केस ॿुधणी लाइ मुक़रर। इस्लामाबाद में कलम 144 लागू। इस्लामाबाद में जलसनि ऐं जुलूसनि ते मुकमल तौर पाबंदी हूंदी। डिप्टी कमिश्नर इस्लामाबाद पारां नोटिफिकेशन जारी। भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कलम 144 तहत कार्रवाई कई वेंदी। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु बरसात जी अॻकथी। सिंध, पंजाब, केपी, बलोचिस्तान, कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में बरसात जो इम्कान। कराची जे शहरियुनि लाइ वधीक इलेक्ट्रिक बसूं अॼु कराची पहुची वेंदियूं। इलेक्ट्रिक बसुनि जे चार्जर्स जो मसइलो बि हल थी वियो ऐं वाधू चार्जर्स घुराए वरिता आहिनि। अॼु खां इलेक्ट्रिक बसूं रोडनि ते हूंदियूं। उनखां सवाइ कराची वासियुनि लाइ वधीक बसूं बि अची रहियूं आहिनि। इतलात ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांज़िट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी प्रेस कॉन्फ्रेंस। लखी गुलाम शाह भरिसां रुस्तम थाणे जी हद में कार ऐं इल्ज़ाम हेठि बिटो क़तल। ॻोठ जुम्मो ख़ान महर में जवाबदार पंहिंजी धीउ ऐं नौजवान खे क़तल कयो। लाश सिविल अस्पताल मां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। राणीपुर वेझो ॻोठ सरदाई में जुणेजा बिरादरी जी विंदुरियुनि में झेड़ो। फायरिंग में अजब जुणे जो क़तल। टंडो जाम वेझो चैनल वाह मां अणॼातल शख़्स जो लाश ॾिसी इलाइक़े वासियुनि पुलिस खे इतला कयो। लाश जी सुञाणप न थी सघी। कंडियारो में बहावलपुर खां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोच क़ौमी शाहराह ते कल्टी। नींगर फौत 9 मुसाफ़िर ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में अहद, काशिफ, खुशी मोहम्मद, अकबर, नवीद, सरफराज, हसनैन, खादिम हुसैन, सज्जाद शामिल। ऐं वर्कशॉप वेझो मंगली थाणे जी हद में 2 पोरियतनि जे घरनि खे बाहि वकोड़े वई। पोरियतनि जे घरनि में पयल समूरो सामान सड़ी रख थी वियो। मुतासिर पोरियत खुलियल आसमान हेठि वेठल वसवारनि खां वाहुर जी अपील।